इनाम मिलंदा। सहाबन पुछो ऐ अल्लाह जा हबीब उनके केड़ा इनाम मिलंदा। मदीने वारो साईं फरमातो सब खां पहिरीं त अल्लाह साईं उन जी रोज़ीअ मां तंगी ख़त्म कंदो, बरकत विझंदो। पहिरियों निमाज़ जो इनाम बरकत वारी रोज़ी अल्लाह उनखे ॾींदो। साहबी पुछनि था हबीब बि पाण फरमाइनि था ॿी इहा आहे त अल्लाह साईं उन तां क़ब्र जो अज़ाब परे करे छॾींदो। ऐं टी निमाज़ जी इहा बरकत थींदी त उनखे आमाल नामन वारो दफ़्तर सॼे हथ में मिलंदो। साहबी पुछनि था या रसूल अल्लाह चौथी अल्लाह जे हबीब फरमायो जे आसमान में खेण थींदी आहे ईअं ई उहो पुल सरात तां अखि छिंब में लंघे वेंदो, ख़बर ई कोन पवंदी। मदीने वारो साईं फरमाता पंजी अल्लाह साईं निमाज़ीअ सां इहा महिरबानी कंदो आहे जो बिना हिसाब किताब जे जन्नत में मोकिलींदो। मदीने वारे मीर ईअं फरमायो आहे। ऐं सहाबी चवनि था या रसूल अल्लाह भला जेको निमाज़ में सुस्ती करे न पढ़े उन जे लाइ अल्लाह जे हबीब फरमायो उन ते 14 या 15 अज़ाब थींदा। जेको निमाज़ न पढ़ंदो सुस्ती कंदो उन ते 15 या 14 बुज़ुर्गनि लिखिया न पर हदीस में 15 आहिनि। साहबन पुछो ऐं अल्लाह जा हबीब उहे कहिड़ा 15 उन ते सख़्तियूं थींदियूं। हुज़ूर जी ज़ात फरमायो सभ खां पहिरीं उन जी ज़िंदगीअ में उमिरि में बरकत ख़त्म थी वेंदी। या रसूल अल्लाह ॿियो पाण करीम फरमाइनि था ॿियो इहो त उन जे चहिरे ते जेका सालिहनि वारी निशानी हूंदी उहा डाही हूंदी। माना बदबख्ती वारी निशानी हूंदसि, सालिहनि वारी निशानी ई ख़त्म थी वेंदी। ऐं अल्लाह जा हबीब टियों पाण फरमाइनि था कंहिं बि अमल जो उनखे सवाबु न मिलंदो। माना निमाज़ पढ़े कोन थो बाक़ी ॿिया नेक अमल करे त भले करे पर जेसीं ताईं निमाज़ पढ़ंदो त सवाबु मिलंदो, निमाज़ न पढ़ंदो त अमलनि जो सवाबु न मिलंदो। या रसूल अल्लाह चौथी पाण फरमायो उन जी दुआ आसमान जे वेझो बि कोन वेंदी, आसमान खां हेठि टंगी पई हूंदी ऐं मथे दुआ अल्लाह जे अर्श पहुचंदी ई उन जी जेको निमाज़ी हूंदो। बाक़ी जेको बेनिमाज़ी हूंदो उन जी दुआ मथे वेंदी ई कोन। ऐं अल्लाह जा हबीब अञा ॿुधायो मदीने वारो साईं फरमाइनि था उन्हनि मां वरी पंजूं इहो आहे त जेको आहे उन्हनि जी नेकनि मां जेके माना उन जे हक़ में दुआऊं घुरनि उहे नेकनि जी दुआउनि मां उन बेनिमाज़ीअ खे हिसो न मिलंदो, माना महरूम रहंदो। अल्लाह जे हबीब फरमाए वरी मौत जे वक़्तु उनखे जेके तकलीफ़ूं थींदियूं बेनिमाज़ीअ खे उन्हनि मां सभ खां पहिरीं इहा तकलीफ़ थींदी त बेनिमाज़ी ज़लील थी मरंदो, रसवा थी ख़्वार थी मरंदो। अल्लाह जे हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो ॿियो इहो आहे त बुखियो मरंदो। हुज़ूर फरमाइनि था टियों इहो आहे त मौत जे वक़्तु उनखे इहा सज़ा मिलंदी त उञारो थी मरंदो। तां त आमिना जो लाल फरमाए थो तोणे जो सॼो समुंड उनखे पीआरियो वञे पोइ बि उन जी उञ न लहंदी, एॾो प्यासो हूंदो चवंदो अञा पीआरियो उञो थी मरंदो। ऐं अल्लाह जा हबीब अञा असांखे ॿुधायो महबूब फरमाता हाणे वरी जॾहिं क़ब्र में लाहियो वेंदो त क़ब्र जा उन बेनिमाज़ीअ ते अज़ाब थींदा। सभ खां पहिरीं अज़ाब थींदो त उन जी क़ब्र सोढ़ी थींदी, भीड़ ॾींदी। आमिना जे लाल फरमायो पोइ सॼे पासे वारियूं पासराटियूं खॿे पासे हलियो वेंदियूं, खॿे पासे वारियूं पासराटियूं सॼे पासे हलियो वेंदियूं, एॾो क़ब्र जो अज़ाब ईंदो आहे। अल्लाह जे हबीब फरमायो बेनिमाज़ीअ ते क़ब्र तंग थींदी आहे। या रसूल अल्लाह ॿियो पाण करीम फरमाता ॿियो त उन जी क़ब्र में बाहि हूंदी आहे। ऐं अल्लाह जा हबीब टियों हुज़ूर जी ज़ात बाबरकात फरमाता उन जी क़ब्र में नाग हूंदो, एॾो वॾो नाग जंहिंखे गंजो नाग चयो वेंदो आहे, शुजाए अकराउ जे नाले सां उन नाग खे सॾियो वेंदो आहे। हुज़ूर फरमाता उन नाग जा नोह जेके आहिनि उहे एॾा त वॾा उन जा नोह आहिनि जो हिकिड़े ॾींहं जो माण्हू पंधु करे एतिरे पंध जे फ़ासिले ते उन नाग जा नोह हूंदा। उन जूं अखियूं बाहि वारियूं टांटनि वारियूं हूंदियूं। ऐं उहो नाग जेको बेनिमाज़ी हूंदो सुबुह जो डंग हणंदो मंझंदि ताईं सूर रहंदो, मंझंदि जो डंग हणंदो शाम ताईं सूर रहंदो, शाम जो डंग हणंदो सुबुह ताईं राति ताईं सूर हूंदो। अल्लाह जे हबीब फरमायो उहो नाग जॾहिं उनखे डंग हणंदो त उहो माण्हू उन नाग जे डंग जे करे 70 गज़ हेठि ज़मीन में हलियो वेंदो आहे।
वरी अल्लाह से उनके ॿाहिरि कढंदो, वरी ट्रेम थींदो, नांग ॾगो हणंदो। ओ मुंहिंजे महबूब नबीअ जा उम्मती आमिना जो लाल फरमाए थो अञा वरी महशर जे मैदान में बेनिमाज़ीअ ते अञा सख़्ती थींदी। या रसूल अल्लाह कहिड़ी सख़्ती थींदी? हुज़ूर फरमाए था उन जो हिसाब सख़्तीअ सां वरितो वेंदो। अल्लाह जा हबीब ॿियो पाण फरमाइनि था उन ते हिसाब महल अल्लाह करीम रब आहे, पर उन टेम ते अल्लाह उन ते नाराज़ हूंदो। या रसूल अल्लाह टियों अल्लाह जो हबीब फरमाता टियों इहो त बेनिमाज़ी वरी आख़िर में जहन्नम में वेंदो। इहे अज़ाब बेनिमाज़ीअ ते आहिनि, अल्लाह जो नाराज़ पोइ ऐं मुंहिंजा अदा सख़्त अज़ाब। शल ख़ुदा मुस्तफ़ा जे सदके तोखे मूंखे बेनिमाज़ी थियण खां बचाए, रब पको निमाज़ी बनाए। आमीन ज़ोर सां चओ, अञा ज़ोर सां चओ आमीन। इरादा कंदा आहियूं सुभाणे निमाज़ पढ़ंदासीं, ईद ते शुरू कंदासीं, रमज़ान में शुरू कंदासीं, पर भरवसो हिकिड़े सेकंड जो बि कोन्हे। उमेदूं सालनि जूं, भरवसो सेकंड जो बि कोन्हे। इन फ़ानी ज़िंदगी जो क़दुरु कयूं, उन पंहिंजे मिठे रब खे यादि कयूं। उथे कर इबादत ओ मेरे तो विनाई, उथी कर इबादत ओ मेरे तो विनाई, ओ मथा मौत मिठड़ा सदई पियो सदाई, उथी कर इबादत। जेके कावड़िया आहिनि से सुभान अल्लाह न चवनि, जेके न कावड़िया से सुभान अल्लाह चवनि। छो जो ॻाल्हियूं कयो तुम ॾुखियूं ज़रूरु ॾुखी लॻी हूंदी, पर यार ॾुखी कोन्हे। जे अमल सभु गॾिजी कंदासीं त क़बर में क़यामत में इनाम मिलंदा, ख़ुशि थींदासीं। अॻियां सख़्त मंज़िल आहे सकरात वारी, सुझे यार ओखी क़बर जी अंधारे, आहे जिते रहणो कारीअ उन क़बर में, न कयोसीं अमल जो अचे कम क़बर में, ओ मेरे वही अजाए। अल्लाह करीम मेहरबाना, रब करीम जी ज़ात बाबरकात का